के मां पंजे पोयों पंजो खलीफो बनाया तो व अकमतहु काइमन मकामी मां पंजी जाइ ते कायम मकाम इन के बनाया तो व नसबतहु वारिसन लिमनसबी मां पंजे मनसब जो इन बच्चे के वारिस बनाया वकाइमन मकामी फिल इरशाद व तरबिया व सुलूक फयदहु कयदी इन जो हथ मुझे हथ वांगुर व अहदहु का अहदी व वजूदहु का वजूदी मानन व हुक्मन मन रा फकद रानी जे मिठल के ॾिठो उन करमुला के ॾिठो वमन अरफहु फकद अरफनी जे हिन के सुञातो उन करमुला के सुञातो ई मोइन जी इजाजत नामो लिखियो आहे पढ़ के देखना